बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीन आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ सां दुरूद पाक जो नज़रानो पेश कर रहा हो। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोड़ो आवाज़ वधायो। मदीने वारे साईं जा गुलाम आयो। हुजूर रहमतुल लिल आलमीन जे दरबार में दुरूद पाक पढ़ो त तव्हां जो बेड़ो तरी पवे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। इंतहाई वाजिबुल एहतराम पीरे तरीक़त रहबरे शरीयत आले रसूल क़िबला साईं सैयद सुहेल अहमद शाह जीलानी क़ादरी मददिल्लाहुल आली महफिल में मौजूद तमाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो, हिया बाबरकत महफिल ईसाले सवाब जे नियत सां मुनक़द कई वई आहे। तव्हां ऐं असां सभिनी जो इहो ईमान आहे ऐं अक़ीदो आहे त असांजा जेके अज़ीज़ क़रीब दुनिया मां विसाल करे वञनि था उन्हनि जे रूह खे ईसाले सवाब पहुचाइण ख़ातिर रसूलुल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल कई वञे, क़ुरान करीम जी तिलावत कई वञे ऐं आख़िर में दुआए ख़ैर घुरी वञे त इहो ईमान आहे त इहो सवाब उन असांजे अज़ीज़ क़रीब मरहूम जे क़ब्र में रब्बुल आलमीन जे रूह ताईं सवाब पहुचाए थो। क़ुरान करीम जो भी हुकुम आहे। मूं आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। उन आयत जो तर्जुमो हिक हदीस अर्ज़ करे पोइ साईं जन खे असां अर्ज़ कंदासीं त पंहिंजो रूहानी इरफानी खिताब फरमाईंदा। बुलंद आवाज़ सां दुरूद पाक पढ़ायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो अल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम। सुभान अल्लाह चओ। ॻाल्हि सम्झ में अचे थी त दिलि खोले सुभान अल्लाह चओ। रब फरमायो जेके बाद में ईंदड़ आहिनि यानी बाद में ईंदड़ पछाड़ी ईंदड़ आहिनि उहे पंहिंजनि अज़ीज़नि क़रीबनि जेके गुज़री वियल मुस्लमान मोमिन मुंहिंजे महबूब जा उम्मती दुनिया मां विसाल करे था वञनि उहे बाद में ईंदड़ यानी ईअं सम्झो